नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद तालुके मां चूंडियल क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जा मेंबर तवजा नथा ॾियनि। अहिड़ो इज़हार सिंध यूनाइटेड पार्टी ज़िला मटियारी जे सदर रईस गुलाम मुस्तफ़ा रिंद, न्यू सईदाबाद तालुके जे सदर एजाज़ पठान, गुलज़ार अहमद रिंद ऐं ॿियनि उहिदेदारनि न्यू सईदाबाद तालुका प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन्हनि मीडिया खे ॿुधायो त हुकूमत सिंध हलंदड़ माली साल जे सालियाना बजट में न्यू सईदाबाद तालुका अस्पताल जी SNA मंज़ूर करे छॾी आहे, पर नामालूम खुफ़ियात मंज़ूर थियल SNA में रुकावट बणिजी विया आहिनि, जेके अस्पतालुनि लाइ मुख़्तस थियल करोड़ों रुपयनि जी सालियाना तरक़ियाती बजट खे लैप्स कराइण था चाहिनि। इन्हनि मीडिया अॻियां न्यू सईदाबाद तालुका अस्पताल जी SNA मुताबिक़ स्टाफ बाबति अंगन अखरनि ॿुधाईंदे चयो त अस्पताल लाइ मेडिकल ऑफिसरनि जूं 15 पोस्टूं मंज़ूर कयूं वयूं आहिनि, लेकिन इन 15 पोस्टुनि मां सिर्फ़ 2 मेडिकल ऑफिसर्स मुक़ररु कया विया आहिनि। वरी इन्हनि मेडिकल ऑफिसरनि मां हिकु मेडिकल ऑफिसर पोस्ट ग्रेजुएट करण लाइ हलियो वियो आहे। मेल मेडिकल ऑफिसर जूं 5 पोस्टूं मंज़ूर थियल आहिनि, जिन मां हिकु बि पोस्ट ते मुक़ररी नथी कई वञे। सीनियर वुमेन मेडिकल ऑफिसर्स जूं 5 पोस्टूं मंज़ूर थियल आहिनि, लेकिन मुक़ररी हिकु जी कई वई आहे। वुमेन मेडिकल ऑफिसर्स जी 8 पोस्टुनि ते का बि मुक़ररी न कई वई। हिननि मीडिया खे ॿुधायो त न्यू सईदाबाद तालुका अस्पताल में मुक़ररियूं न कयूं वयूं त SUP तरफ़ां न्यू सईदाबाद खां मटियारी ताईं पैदल मार्च करे जदोजहद जी शुरुआत कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।